बांधी ऐं उन जे आसपास थधि जो राज बरक़रार। कोहीड़े ऐं थधि सबबि माण्हू घरनि ताईं महदूद। हद जी नज़र घटिजी वई जॾहिं त कोहीड़े ऐं थधि सबबि स्कूल वेंदड़ शागिर्द थोरे कम सांगे वेंदड़ पोरियत में परेशानियुनि खे मुंहुं ॾियण लॻा। थधि में इज़ाफ़े बाद गैस प्रेशर घटि थी वियो ऐं बिजली जी लोडशेडिंग बरक़रार बि रही। ॿिए पासे कोहीड़े ऐं थधि में इज़ाफ़े सबबि मेहराण हाईवे ते ट्रैफ़िक मामूल खां घटिजी वई जॾहिं त टमाटर तिर ऐं ॿियनि सब्ज़ियुनि खे बि नुक़सान जो अंदेशो वधी वियो। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां बि पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था त पोइ देर छाजी। हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।